संदे सौदे में पइजी वई चटिया हथ जे वॾीअ जी असली मलम न खपटिया दिलनि संदे सौदे में पइजी वई चटिया हथ जे वॾीअ जी असली मलम न खपटिया। हमारे YouTube चैनल पंगवानी टीवी को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं ताकि हर न्यू वीडियो आप तक पहुंच सके। जंहिंजे सहारे सो भी वेठो विसारे मूंखे छॾे हू मिठड़ो ॿियनि सां तो गॾु गुज़ारे हलिया 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 दिलरुबा जंहिंजे सहारे सो भी वेठो विसारे मूंखे छॾे हू मिठड़ो ॿियनि सां तो गॾु गुज़ारे तंहिंजे करे तो सम्झा क़िस्मत मुंहिंजी टुटी आहे हथ जे वॾीअ जी असली मलम न खपटिया दिलनि संदे सौदे में दिलनि संदे सौदे में पइजी वई चटिया हथ जे वॾीअ जी असली मलम न खपटिया। तोड़े दाहूं करा दो सुडका भरे रवा दो रोई रड़ी मते ना बेहोश थी पवा दो ओरे आ दिलरुबा तोड़े दाहूं करा दो सुडका भरे रवा दो रोई रड़ी मते न बेहोश थी पवा दो उनखे कयास कोने बेक्यास दिल फटिया हथ जे वॾीअ जी असली मलम न खपटिया दिलनि संदे सौदे में पइजी वई चटिया हथ जे वॾीअ जी असली मलम न खपटिया। बेहोश इश्क में हुज दिलड़ी वेठुसि फुराए अहिड़ी ख़बर न हुई का बेदर्द यार आए हलिया 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 दिलरुबा बेहोश इश्क में हुज दिलड़ी वेठुसि फुराए अहिड़ी ख़बर न हुई का बेदर्द यार आए भरियल इन्हीअ खां पीअण जी भली वटिया मां हथ जे वॾीअ जी असली मालूम न खपटिया दिलनि संदे सौदे में